अस्सलाम वालेकुम नाज़रीन, एसएस न्यूज़ सां गॾु मां आहियां हिरा अब्बासी। सभ खां पहिरियां हलूं था हेडलाइंस जी तरफ़। M6 मोटरवे स्कैंडल जी जांच जारी। सिंध हुकूमत तरफ़ां जोड़ियल जांच टीम नौशेरो फिरोज़ में 3 ॾींहं प्रोजेक्ट में थियल करप्शन जी जांच कई आहे। नेब सखर जी टीम पारां सिंध बैंक जी ब्रांच ते छापो। DC ऑफिस जे अकाउंट जो रिकॉर्ड तहवील में वरितो वियो। एंटी करप्शन जी टीम पारां DC हाउस मटियारीअ ते छापे दौरान 13 लख रुपया हथ करण जो इंकशाफ। छापे हणण वारी वीडियो बि साम्हूं अची वई। एंटी करप्शन कराचीअ जी टीम गिरफ़्तार कयल DC अदनान रशीद खे गॾु खणी DC हाउस ते छापो हयो। DC जी निशानदहीअ ते हिक अलमाड़ीअ मां 5-5 हज़ार रुपयनि जूं तस्तियूं हथ कयूं वयूं। छापे दौरान DC हाउस मां नई रीवो गाॾी बि हथ आई। रावलपिंडीअ जे इलाइक़े फैज़ाबाद वेझो पुलिस पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे जलसे लाइ मरकज़ी स्टेज ठाहिण खां रोके छॾियो। PTI मरकज़ी स्टेज खे मरी रोड रहमानाबाद मुंतक़िल करण जो कमु शुरू करे छॾियो। पुलिस स्टेज जे कम में मसरूफ़ अमले जा शनाख़्ती कार्ड बि खणी वई ऐं स्टेज जी तयारीअ जो कमु रोकियो वियो। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्लाह चयो आहे त इमरान ख़ान जी ज़िंदगीअ खे ख़तरो आहे। जलसे में दहशतगर्दी थी सघे थी। खेसि मशवरो आहे त सुभाणे वारो जलसो मुलतवी करे। कुझनि इदारनि जूं रिपोर्टूं आहिनि त PTI जे जलसे में दहशतगर्दी थी सघे थी। जलसे जी सिक्योरिटीअ लाइ एडवाइज़री बि जारी कई वई। इमरान ख़ान खे पिंडी मां इलेक्शन जी तारीख़ न मिलंदी। ॻाल्हियूं करणु चाहे त हाज़िर आहियूं। सिंध जे गवर्नर कामरान टिसोरी क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पलीजो सां मुलाक़ात बाद ॻाल्हाईंदे चयो आहे त सिंध में गैर क़ानूनी ईंदड़ अफ़गान पनाहगीरनि खे अफ़गान सरहद ते रोकण लाइ वफ़ाक़ सां कानून साज़ी बाबति ॻाल्हाईंदसि। मुल्क में इंतज़ामी सूबनि जे क़याम जे हवाले सां संदसि ॾिनल बयान पूरो नशर न कयो वियो हुयो। अयाज़ लतीफ़ पलीजो चयो त सिंध में इंतज़ामी सूबे जे ठाहिण खे मुकमल रद्द कयूं था। जहिड़े नमूने असां पाकिस्तान जी बका चाहियूं था, अहिड़े नमूने सिंध जी वहदानियत ऐं हिक हुजण ते यकीन रखूं था। कराची शहर में हलंदड़ साल जी सभ खां वॾी फुर जी वारदात। हिक शहरी खां 11 करोड़ रुपया फुर कया विया। क्लिफ्टन ब्लॉक 5 में बैंक मां पैसा खणी ईंदड़ खां 2 मोटरसाइकिल सवार जवाबदारनि परॾेही करंसी फुर करे वरिती। खैरपुर जी अदालत मुबैना बांदी बणायल 3 मासूम ॿारनि खे बाज़ियाब कराइण जो हुकुम जारी करे छॾियो। 4th एडिशनल सेशन जज समीना मंगीअ जी अदालत ॻोठ लियारीअ जे रेवासण मसमात रुबीना जोगी तरफ़ां दाख़िल करायल पिटीशन खे ॿुधण जोॻो करार ॾिनो। नाज़रीन, ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक तफ़सीली ख़बरूं ॾिसंदा असांजे YouTube चैनल ते। असांजे YouTube चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।